दोस्तों अस्सलाम वालेकुम। मंज़ूर हुसैन खोसो हाज़िर आहियां। मूंखे अॼु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहादत जे ॾींहं ते मोहतरमा बाबति के ॻाल्हियूं करणियूं। हाणे मोहतरमा असांजो हिकिड़ो किरदारु आहे, बल्कि मोहतरमा जो वालिद साहबु उहो बि हिकिड़ो किरदारु आहे, संदसि भाइर बि हिकिड़ो किरदारु, हिकिड़ो रूप आहे। दुनिया अलाए छा मां छा पई चए, ग़लति ॻाल्हियूं, ग़लति प्रोपेगंडाऊं तमामु घणियूं, पर न, बेनज़ीर साहिबा मूं ज़िंदगी में खोड़ सारा माण्हू ॾिठा ई कोन, पर उन्हनि जो किरदारु मीडिया ज़रिए, टेलीविज़न ज़रिए, घणनि ॻाल्हियुनि ज़रिए मूं ॾिठो ऐं उनजी लाइन ऑफ एक्शन खे जाचो। पाण सियासी कारकुन आहियूं, बाशऊर माण्हू उहो ॾिसंदो रहंदो आहे। त हाणे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेकॾहिं शाह लतीफ़ हींअर हुजे हा त उन्हनि जेके बि सूरियूं ॻायूं आहिनि या जिन ते सूरमियुनि ते उन फ़ख़्रु कयो आहे, जेके असांखे ॿुधायूं अथसि, जेकॾहिं हिन दौर में हुजे हा त लाज़मन मोहतरमा ते बि ॻाल्हाए। मोहतरमा हिकिड़ो किरदारु, हिकिड़ो रूप हो जंहिं आवाम जी ख़िदमत करणु, जमहूरियत बहाल करणु ऐं जदोजहद जो रस्तो ॾेखारियो। शाह लतीफ़ जे बैत वांगुरु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा बि सॾु पे कया त सूरी सॾु थियो का हलंदी जेॾियूं। हाणे इहो सॾु आहे न, सूरी सॾु थियो, सूरी चढ़णु सेज। मतिलबु इहा त सिंध जो माण्हू, सिंधी माण्हू जदोजहद जे मैदान में हक़नि जी हासिलात लाइ ऐं जदोजहद जे मैदान में हू मौत खां नथो डिॼे, हू घबराए नथो, हू रहंदो बि सॾु करे थो, हू दावत ॾिए थो त सूरी सॾु थियो का हलंदी जेॾियूं, वञणु तित पियो जिते नालो नींहुं गिननि जो। ईअं ई मारवी ससरी त शाह लतीफ़ जो जीअं फेवरेट किरदारु हो न, त जेकॾहिं हिन दौर में हुजे हा त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं संदसि भाइर मीर मुर्तज़ा भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो, इहो इन्हनि जो जेको किरदारु रहियो आहे, उन ते शाह लतीफ़ बि असांखे खोड़ सारा ॻाल्हियूं करे ॿुधाए। हाणे हिन दौर में न शाह लतीफ़ आहे, न एॾो को वॾे इल्म ऐं अक़ुल वारो माण्हू आहे जेको बेनज़ीर साहिबा ते ॻाल्हाए। आऊं हिन ख़्याल जो आहियां त शाह लतीफ़ जीअं सुर ससवी में ससवीअ जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त अदियूं का हलंदी छपर मूं संग थियो, लाहींदसि लिङनि खे मलीरा मेंदी, विंदुर आऊं वेंदी। हाणे वञिणो किथे आहे? विंदुर, पुनू ओॾे आहे न, पुनू जे पोयां वञो, विंदुर आऊं वेंदी आरी जाम अझो करे। हाणे हिते बेनज़ीर बि ईअं, बेनज़ीर बि सॾे थी त मूंखे माण्हुनि खां, आवाम खां को बि जुदा करे नथो सघे, कंहिंखे ताक़त ई कान्हे। आऊं आवाम सां गॾु रहंदुसि, उनजे हक़नि लाइ, उनजे मसइलनि लाइ ऐं जमहूरियत जी बहाली लाइ आऊं जदोजहद कंदी रहंदुसि। सो शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जो जेको किरदारु हो, उनखे तारीख़ वॾनि वर्कनि में पंहिंजी जाइ ॾिनी आहे। ऐं असां में बि खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके साड़ सड़िया, जेके सियासत ॼाणनि कोन ऐं बाशऊर हूंदे बि बाशऊर जो चोगो पाइनि था, पर हू बेनज़ीर जे बारे में हुननि जा तासरात ग़लति हूंदा। सिंध में सियासी जदोजहदूं ऐं उन्हनि जूं शहादतूं या क़तल, मिसाल सूर्या बादशाह हो न, वॾा वस कया विया त हीअ पंहिंजे ॻाल्हि तां हटे, पर चई नो, वतन या कफ़न। ऐं मूंखे हिन ॻाल्हि तां को बि नथो रोके सघे त आऊं वतन ऐं कफ़न जी ॻाल्हि न कयां। सूरी चढ़ी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, हुन खां कमु वठी पोइ चयूं त हाणे तूं हे कमु करूं, चवां न कंदुसि, शहीद थी वियो, फाही ॾेई छॾियुसि, पर हुन आण न मञी। हुनखे चयो वियो त निकिर, लिखी ॾे, पर चई न। ऐं अहिड़ी तरह मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, हुन चयो त मूंखे माण्हुनि खां जुदा करण जी साज़िश कई पई वञे, पर दुनिया जी का बि ताक़त मूंखे माण्हुनि खां अलॻि न कंदी, आवाम खां को बि अलॻि न कंदो। ऐं थियो बि ईअं। तंहिंजे करे अचो त हिन सूरमी खे बि तव्हां असां सभु गॾिजी, रुगो पार्टी वारा छो, सिंध जा सभु माण्हू, आवाम दोस्त माण्हू, जमहूरियत पसंदि माण्हू, हक़ सच जी ॻाल्हि करण वारा माण्हू खेसि ख़राज अक़ीदत पेश कयूं। ऐं आऊं सुर्ख़ सलाम पेश कयां थो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे, जंहिं पंहिंजे वचन ते
सिर ॾिनो ऐं माण्हुनि खे चयो त अचो सूरी सॾु थियो का हलंदी जे ॾियूं। तव्हां हैदराबाद जो जलसो ॾिसो, कराची जा जलसा ॾिसो, ही कारसाज़ ते हमिलो कयूंसि पर को आण कोन वञे। ॿिए ॾींहं ते सुबुह जो वरी उन शहीदनि ऐं ज़ख़्मियुनि वटि वई आहे ऐं उते सियासी अॻुवान महराज मोहम्मद ख़ान अस्पताल में उन सां मुलाक़ात कई। माना बेख़ौफ़ सिंध में बहादुरी में ख़ाली जेल वञणु बहादुरी कान्हे का, मुक़ाबिलो बि करिणो आहे। जेल ते विया न, हाणे नाला खणंदुसि वरी चिड़ी पवंदा दोस्त। असांजा सभु माण्हू जेल में विया, सियासी अॻुवान सभु 30-30 साल 20-20 साल 10-10 11 साल, पर न हिन जदोजहद में पंहिंजो सिर ॾिनो। तंहिं करे दोस्तो अॼु जी इहा मुंहिंजी वीडियो इहा ई आहे त पाण मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ख़राज अक़ीदत पेश कयूं। अक़ीदत पेश करण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त रुॻो पार्टी वारा न पर असां सभु जेके बि असीं जमहूरियत पसंदि आहियूं, आवाम दोस्त आहियूं, सिंध दोस्त आहियूं, गॾु थियूं। ऐं हाणे जेकॾहिं इहा मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त हिनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट्स ॾियो जीअं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थिए। तव्हांजी वॾी महिरबानी।